बोही कुबा रतेदेरे खां शिकारपुर वेंदड़ इंडस हाईवे ते रतेदेरो ऐं ॾखण विच ते मौजूद ही कुबा बोही कुबा जे नाले सां मशहूर आहिनि। असुल में बोहीअ जो ॻोठु कुबन खां अधु किलोमीटर खनि परे ॾखण तरफ़ में आहे। कुबा इन ॻोठ खां अलॻि हैसियत रखनि था। अॻिते हली गॾियल लफ़्ज़ बोही कुबा मशहूरु थियो ऐं बोही कुबा स्टॉप पिणु मशहूरु आहे। तारीख़ जे किताबनि में हिननि कुबनि जो सभ खां पहिरियों ज़िक्र आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ वेस्टर्न इंडिया में मिले थो, जेका 1879 ईस्वीअ जी हिकु सर्वे रिपोर्ट आहे। इन किताब में इन्हनि कुबनि खे थहीम टॉम्स सॾियो वियो आहे। किताब मूजिबि 1779 ईस्वीअ में नौशेरो अबड़ो वटि जंग में ॿ थहीम भाइर बि मारिया विया, जिन जी घरवारनि संदन मुक़बरा जोड़ाया। जॾहिं त साॻियो ई ज़िक्र अंग्रेज़नि जे दौर जे ॿिए किताब एंटीक्विटीज़ ऑफ सिंध में ॿीहर कयो वियो आहे, जंहिंजो लेखक हेनरी कज़िन्स आहे। जॾहिं त कल्चर, टूरिज़्म ऐं एंटीक्विटीज़ डिपार्टमेंट हुकूमत सिंध जी वेबसाइट मुताबिक़ सन 1193 हिजरी मुताबिक़ 1779 ईस्वीअ में अब्दुल नबी कल्होड़े जी हुकूमत जे ख़ात्मे जे लाइ ॿिन्ही कल्होड़नि चाचे ऐं भाइटे अब्दुल नबी कल्होड़े ऐं इज़्ज़तियार कल्होड़े विच में नौशेरो अबड़ो गढ़ी यासीन में क़ाइम शाह मस्त जे क़ब्रिस्तान वटि जंग लॻी, जंहिं में मियाँ अब्दुल नबी कल्होड़े तरफ़ां मीर बिजार ख़ान टालपुर 1800 जवाननि जे लश्कर सां मौजूदु हो, जिन में टालपुर, मरी, खोहावड़, चांडिया, जमाली, जलबानी, सीलरा ऐं ॿियनि मक़ामी क़बीलनि सां गॾु थहीम बि हुआ। जॾहिं त मियाँ इज़्ज़तियार कल्होड़े जी मदद लाइ अफ़गानिस्तान जे बादशाह तैमूर शाह पंहिंजो कमांडर महफूज़ ख़ान अफ़गान 30,000 पठाननि जे लश्कर सां मोकिलियो हो। उन जंग में पठाननि खे शिकस्त थी। उन जंग में ॿ थहीम भाइर साहब ख़ान ऐं दिलावर ख़ान बि मारिया विया, जिन जा मुक़बरा संदन घर वारनि हिकु अंदाज़े मुताबिक़ 1781 ईस्वीअ में तामीर कराया। हिते जलाल ख़ान ऐं सैयद जाफ़र शाह जो ज़िक्र कोन्हे। आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ वेस्टर्न इंडिया मुताबिक़ जलाल ख़ान ऐं सैयद जाफ़र शाह जा कुबा ॿिनि कुबनि खां पुराणा आहिनि। जॾहिं जलाल ख़ान जो कुबो तामीर पिए थियो त कम में काफ़ी मुश्किलातूं पेश अची रहियूं हुयूं। पोइ हिकु ग़ैबी आवाज़ आयो त पहिरीं जाफ़र शाह जो कुबो तामीर करायो। पोइ ईअं ई कयो वियो जो पहिरीं जाफ़र शाह जो मुक़बरो तामीर थियो, बाद में जलाल ख़ान जो। तारीख़ जे ॼाणू सैयद मेहदी शाह मुताबिक़ त तारीख़ में असांखे जलाल ख़ान अबड़े जा काफ़ी हवाला मिलनि था, जिन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ही उन जलाल ख़ान अबड़े जो मुक़बरो आहे। ऐं जाफ़र शाह बाबति साईं ॿुधायो त इहो लाड़काणे जे अज़ीम शाह, जंहिं जे नाले सां अज़ीम शाह महलो बि आहे, उन जे 5 पुटनि मां हिकु आहे ऐं सैयद क़ाइम शाह संदसि चाचो आहे। पाण हिंगोरजा वारे सैयद गुलशाह गाज़ीअ जी औलाद मां आहिनि। बोही कुबन बाबति असगर थहीम कुझु हिन तरह ॿुधायो। जीअं त असल में जेके बोही जा कुबा आहिनि उहे 3 थहीम भाइर हुया। 350 साल अॻु में कल्होड़नि जे दौर में हिते मुक़ररु थिया हुआ, जेके हिते वसूल कंदा हुआ। तारीख़ी किताबनि जे हवालनि सां अंग्रेज़ लेखक आहिनि ऐं सिंध जेको आहे इंसाइक्लोपीडिया वारनि हिकिड़ो पेज ठाहियो आहे गूगल ते, उन ते बि इहा ई जेकी आहे तारीख़ी जेके विरसे बाबति थहीमनि जा कुबा ई लिखियल आहिनि, जेके 3 भाइरनि जा जेके नौशेरो अबड़ो जे वेझो जेको आहे पठाननि सां जंग कंदे शहीद थी विया। ऐं अहिड़े तारीख़ी विरसे बाबति वक़्तनि फ़वक़्तनि जेके माण्हू इन तारीख़ी विरसे सां हथ चुरान करे उन बाबति लिखनि था त ही फलाणनि जा हा, ही हिननि जा हा, ही हुननि जा हा। अहिड़ी काई बि उन्हनि में सदाकत नाहे। असां जेके उते रहाकू आहियूं, उते ॾहाणी आहिनि, मलगाणी आहिनि ऐं जेके कोरेजा आहिनि ऐं शेख बिरादरी आहे, जंहिंखां बि जेके वॾी उमिरि जा माण्हू आहिनि उन्हनि खां ॾंद कथा बाबति बि जेकॾहिं कोई मालूम कंदो त उहे ॿुधाईंदा त ही थहीमनि जा ई कुबा आहिनि। बोही कुबन बाबति हाफ़िज़ अब्दुल सत्तार कोरेजो पंहिंजी किताब सिंध जूं रियासतूं ऐं शहर में लिखे थो त गढ़ियासीन वारी जंग जो मोतबर हवालो असांखे सैयद साबित अली शाह जे चयल फ़ारसी शेरनि में मिले थो, जंहिं में दिलावर ख़ान ऐं शेर दिल ख़ान थहीम जा नाला मिलनि था। लेकिन पूरी मसनवी में किथे बि जलाल ख़ान ऐं साहब ख़ान जा नाला न आहिनि। न वरी ज़िक्र कयल कुबन जे हवाले सां को अहिड़ो लफ़्ज़ लिखियलु आहे जंहिं मां कुबन जी निस्बत थहीमनि सां करे सघिजे। हक़ीक़त इहा आहे त ज़िक्र कयल जंग बाबति सैयद साबित अली शाह जे मसनवी खे साम्हूं रखी, जंहिं में दिलावर ख़ान थहीम जो सिर्फ़ु नालो लिखियलु ॾिसी मज़कूरा 2 कुबनि जे बारे में मक़ामी माण्हुनि हेनरी कज़िन्स खे इहो बावर करायो त ही कुबा थहीमनि जा आहिनि। इन ॻाल्हि खां असांखे को बि इनकार न आहे त थहीमनि जंग न कई आहे। ज़रूरु कई अथाऊं, लेकिन कहिड़ो सबबु आहे जो जंग थिए गढ़ियासीन नौशेरो अबड़ो वटि ऐं उहे माण्हू उतां खजी अचनि कोरेजनि जे क़ब्रिस्तान में।
जॾहिं त इते को बि थहीमन जो ॻोठु वग़ैरह कोन आहे। थहीमन जो हिकु मशहूरु ॻोठु शेरापुर आहे जेको बोही कुबन खां केतिरा ई किलोमीटर परे आहे। असां तारीख़ी तहक़ीक़ ऐं क़दीमी हाकमाने कोरेजा क़बीले मूजिबि ऐं ॿियनि पाड़ेसरी क़बीलनि जे हक़ीक़ी रिवायतुनि जे बुनियाद ते इहा दावा करियूं था त इहे बयानु कयल बोही कुबा रियासत रूपा जे हाकमाने क़बीले कोरेजन मां आहिनि। पहिरियों जलाल खान कोरेजो, ॿियों साहब खान शहीद कोरेजो, टियों दिलावर खान शहीद हालानी कोरेजो। बोही कुबन जो तालुक़ु आहे। इन में वॾो वॾो मक़बरो जेको आहे उहो जलाल खान अबड़े जे नाले सां आहे। उन जे लाइ तारीख़ अहद कलोड़ा ग़ुलाम रसूल महर साहब लिखी वियो आहे, पर उन में उनखे वरी चीना क़बीले जो करे लिखी वियो आहे। उन ते थोरो वधीक तबसरे जी करण जी ज़रूरत आहे, पर हिन वक़्तु असां अचूं था थईमन जे बारे में ऐं कोरेजा क़बीले जे बारे में। 2 नंबर मक़बरो जेको आहे उहो साहब खान थईम जे नाले सां मशहूरु कयो वियो आहे ऐं दिलावर खान जे नाले सां मशहूरु कयो वियो आहे। पर असांजी तहक़ीक़ ॿुधाए थी त इहो जेको साहब खान आहे इहो समूह आहे जेको कोरेजा क़बीले सां वाबस्तु आहे। उन लाइ इहो बि दलील आहे त डॉक्टर नबी बख़्श जा किताब जेके आहिनि उन में हिकिड़ो रिहान हीरन खान उन में जेको आहे रिवायतूं बयानु थियल आहिनि ऐं लोक अवाम जो अदब उन में गॾु कयो वियो आहे, जंहिंमें गड़ी यासीन खां वठी रते दरे जे विच वारे इलाइक़े खे हू समेजी करे इलाइक़ो लिखे थो। ऐं कोरेजा क़बीले जी जॾहिं बि तव्हां तारीख़ पढ़ंदव त हुनखे तव्हां कोरे जो समूह लिखियलु ॾिसंदव, पर हिते समेजी लिश आहे जेको साहब समूह इन गड़ी साहब खान जो बुनियादी जेको आहे पायो विझंदड़ आहे। ऐं टियों असांजो जेको मक़बरो आहे उहा दिलावर खान हालाणीअ जे नाले सां। इहो हालाणी उन कोरेजा क़बीले जो पाड़ो आहे जॾहिं कलोड़नि हुकूमत जो बुनियादु विधो त उन वक़्तु मियां नूर मोहम्मद कलोड़े दाऊद पोटरा जेके उन वक़्तु शिकारपुर जा बानी हुया उहे ख़ुदि कलोड़नि कोरेजा क़बीले जो हिकिड़ो नओं नालो नओं माना हिकिड़ो पाड़ो शुरू थी करे रियासत रूपा जे हिसे मां उहे जेको आहे जेको आहे मालिक बणिजी वेठा। ऐं कलोड़ा हुक्मरान मियां नूर मोहम्मद उन्हनि सां जंग जोटण लाइ जॾहिं तयारु थी वियो त उन जा ॿिया बि केतिरा ई मोतबर माण्हू हुआ दाऊद पुटनि जा, पर हिकिड़ो दिलावर खान हालाणी हुयो जेको निम शरीफ़ जो वेठल हुयो ऐं उन जे नाले सां अॼु बि दिलावर वाह उते मौजूदु आहे, जंहिंजे लाइ मियां नूर मोहम्मद कलोड़े मुला जुनेद या जीअद अबड़ो खे इहा बावर करायो, इहो बार रखियो त तव्हां इन खे ख़तमु करायो त मां सम्झंदुसि त तव्हां मुंहिंजे तरफ़ आहियो। ऐं हुन मुला जुनेद या जीअद अबड़ो उन जी रहाइश जेका आहे रते दरे खां वठी अर्ज़ी बुटे ते मेन रोड ते जॾहिं वञिबो आहे त साॼे पासे खां अॼु बि उहो फिटल माग मौजूदु आहे जिते उन जी उहा क़दीमी मस्जिद जा बुनियादी आसार बि मौजूदु आहिनि, जिते हाणे उमरानी क़बीले वारनि जो कब्ज़ो आहे। उन मुला उन दोखे सां उन जेको दिलावर खान हालाणी आहे उनखे घुराए पंहिंजे भाइटे ऐं भाणे जे विच में विहारे उन सां ॻाल्हियुनि मशगूल करायो ऐं पंहिंजे लिकल माण्हुनि खे इशारो कयईं जन अची उन ते ओचितो हमिलो करे ऐं उनखे तलवारूं हलायूं। पर हीउ एतिरो त पहलवान ऐं मज़बूत माण्हू हुयो जो मरंदो पाण मरी त वियो पर उन मुला जे भाइटे ऐं भाणे जे खे क़तलु करे छॾियईं। उन नतीजे में कलोड़नि इन दिलावर खान हालाणीअ जे माइटनि खे मारे कुटे क़तलु करे उन इलाइक़नि मां सॼो लॾ पलाण करे उहो इलाइक़ो सॼो सारो जूणेजनि जे कब्ज़े में ॾेई छॾियो, जिते अॼु बि जूणे जा क़बीले वारा निम शरीफ़ जे मथां क़ाबिज़ आहिनि। ऐं अॼु बि जेको बोही कुबन जे भरिसां ॻोठु आहे उते हाणे मूंखे नालो विसरी वियुमि, तारीख़ में ॾिनो आहे त उतां जो हिकिड़ो पाड़ो सॼो सारो उहो उन जी दावा ई आहे त असां उन दिलावर खान हालाणीअ जे औलाद मां आहियूं। ऐं इहो मक़बरो इहो दिलावर खान जेको आहे उहो असांजे वॾनि मंझां हिकु माण्हू हुयो ऐं जेको पहलवान हुयो ऐं जेको कलोड़नि जे इन रसाकशीअ में कुसिजी वियो।